कलोई में ॻोठाणनि पारां नज़रअंदाज करण ते समाजी तंज़ीम ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। ॻोठाणनि फैज़ मोहम्मद लुंड, जबार मुस्तफ़ा, हुसैन अली मोहम्मद ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त कुझु वरहनि खां लेप तंज़ीम कमु करे पई पर मुसलसल खे नज़रअंदाज करे रही आहे। हुननि चयो त मनपसंद माण्हुनि जा ॻोठ सर्वे करे नाला लिखी राशन ऐं ॿियो सामान ॾिनो पियो वञे। अॻवाननि चयो त समाजी तंज़ीम जे नुमाइंदनि ख़िलाफ़ कार्रवाई करे ॻोठाणनि खे सामान ॾिनो वञे। असांखे लिस्ट तव्हां ॾेखारियो, एतिरो राशन तव्हां वापसि खणी वञी रहिया आहियो ग़रीबनि जो, तव्हां ग़रीबनि खे नथा ॾियो। लिस्ट असांखे ॾेखारियो, मनपसंद माण्हुनि खे ॾेई करे बक़ाया जेको लिस्ट खणी सामान खणी उहो रवाना थी विया। असांखे ऑफिस मां धिका ॾेई ॿाहिरि कढियो वियो। पाणी खां वठी राशन ताईं असां सां नाइंसाफ़ी कई वई आहे। लैंप तंज़ीम में जेके मुक़ामी अॻवान हुआ उन्हनि जा असांखे नाला नथा अचनि। असां नाला पुछिया पर असांखे नाला बि उन्हनि सही तरीक़े सां न ॿुधायो। असां वसवारनि खे, DC साहब खे, वज़ीर आला साहब के गुज़ारिश था कयूं त असांजो इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।